अस्सलाम वालेकुम, मैं हूँ जन पठान। अमीन भाई के साथ चलते आए, हमने जल्दबाजी में भाई का नाम ले लिया। अब माल तो परेशान किया था, नए नंबरों थे। हम चलते आए अमीन भाई से, और अमीन भाई की टोटल फैमिली थे हाथ जोड़ते माफी मांगते हैं, हमारे से गलती हुई है। अस्सलाम वालेकुम, जिससे क्या कहते हैं, मैं आदि भट्टो। हमने अमीन भाई का जल्दी से हमने गलती से नाम ले लिया, हम इनसे माजरत करते हैं। मुझे तॾहिं ते हली आया दोस्त, मुझे दिल में कोई अहिड़ी का ॻाल्हि कोन हुई। पहिरां मुंहिंजा दोस्त हा, पर मुंहिंजे तॾहिं ते हली आया आहिनि। मां तॾहिं जो मान रखंदे मां हिननि खे माफ़ थो कयां। मुंहिंजी दिलादारी थी, लेकिन मुंहिंजे तॾहिं ते हली आया आहिनि नवाब शाह, मां हिननि खे माफ़ थो कयां, सची दिलि सां माफ़ थो कयां। ऐं जेके मुंहिंजी सोशल मीडिया जा दोस्त आहिनि, त मां हिननि खे माफ़ कयो। मुंहिंजे तॾहिं ते हली आया, मां हिननि खे मान ॾियां थो तॾहिं जो। अस्सलाम वालेकुम, मां हादी भट्टो। जीअं ॿ टे ॾींहं पहिरीं मां प्रेस कॉन्फ्रेंस में आयुमि, भाउ जो जल्दबाजी में नालो खणी वेठो, भाउ खे माथे जड़े माज़रत थो कयां।